नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। त अॼु मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में तव्हांखे असां मिरपुर ख़ास पूरे ज़िले जी सूरत हाल खां आगाह कंदासीं त जेके इम्कानी बरसातनि लाइ मुंहुं ॾियण लाइ हितां जी इंतिज़ामिया पारां गॾिजाणियूं कयूं आहिनि। त उहे गॾिजाणियुनि में इहे इन्हनि फ़ैसिला बि कया आहिनि त हितां जेके बि गुज़िरियल बरसाति 2011 जूं जेके बरसातूं आयूं जेका जंहिंजे करे सॼो मिरपुर ख़ास शहर जेको सिविल अस्पताल हो उन में गॾ गाॾी सर्विस पई हली। उन खां अलावा गरीबाबाद, हीराबाद, मीर कॉलोनी वारो इलाइक़ो, पंवर कॉलोनी वारा इलाइक़ा केतिरनि ॾींहंनि ताईं ॿुॾल हुआ, पाणी कोन पियो निकितो। छाजे करे त उहो टीए में इंतिज़ामिया जो तॾहिं इहो मौक़ुफ़ हो त असां वटि मशीनूं मशीनूं कोन्हे। जॾहिं त उन टाइम ते जेका मशीनरी इन्हनि खे मिली अॼु ताईं उहे मशीनूं बिल्कुलु ग़ाइबु लॻियूं पियूं आहिनि। हिन वक़्तु जेको असां बीठा आहियूं मिरपुर ख़ास जे कोस घर वेझो जेको SLD फैक्ट्री आहे उन जे भर में हिकु टीए में मिरपुर ख़ास जी पंपिंग स्टेशन आहे, उहा बिल्कुलु बंदि लॻी पई आहे। उन जे जिते बि पाणी या लंघन जी मिरपुर ख़ास सिविल अस्पताल खां जेका पंपिंग लाइन विछाई वई आहे उहा टैक्सी स्टैंड जे साम्हूं जेका लाइन वञे थी उहा बिल्कुलु चोक लॻी पई आहे। हिन वक़्तु ताईं का बि अहिड़ी सफ़ाई वग़ैरह न थी आहे जंहिंजे करे उन खां पोइ अलावा मिरपुर खां सॼे शहर जो जेको पाणी अचे थो SLD फैक्ट्री जे भर में जेका पंपिंग स्टेशन लॻल आहे टीए में पारां, उन पंपिंग स्टेशन जी असां इहा अॼु तव्हांखे इहा हालति ॾेखारींदासीं त बिल्कुलु चोक लॻियूं पियूं आहिनि, का सफ़ाई कोन पई थिए। टीए में वटि जेको किरोड़े रुपयनि जा फंड आहिनि ऐं हुनजी का बि सफ़ाई वग़ैरह न पई थिए, मगर कागज़नि में सॼियूं सफ़ाई ॼाणाए छॾियूं। जॾहिं तव्हांखे ॿुधायां त मिरपुर ख़ास शहर जो तक़रीबन 7 खां 8 लख जी आबादी जो शहर आहे ऐं उन जेको सॼो पाणी नेकाल जो सिरिश्तो किथे बि बिल्कुलु सही कोन्हे। हिन वक़्तु जेको असीं बीठा आहियूं इन पंपिंग स्टेशन खां करे कोस घर ताईं तव्हां ॾिसो त हिते कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि, मेन जा वाड़ा खोले छॾिया आहिनि। उन खां अलावा किथे बि सफ़ाई कोन थी आहे। जॾहिं त 8 लख जी आबादी जो जेको मिरपुर ख़ास सिटी वारो शहर जंहिंमें 8 यूनियन काउंसिल उन्हनि जो अगरि पाणी निकिरे त कंहिं पासे खां निकिरे। तव्हां पाण हिन नालनि जी हालति ॾिसी सघो था। हिते कमिश्नर पारां बि विज़िट कयो वियो, इंतिज़ामिया खे हिदायतूं कई, मगर पोइ बि टीए में इंतिज़ामिया का बि सफ़ाई वग़ैरह हिन ते न कई। हिन वक़्तु जेको असां जिते बीठा आहियूं हिते तव्हां ॾिसो त हीअ जेका पाणी नेकाल वारो हिन वक़्तु बि जेको पाणी शहर जो जेको बीठल पाणी गंदो जेको बीठल पाणी उहो कोन पियो निकिरी सघे। जॾहिं बरसाति ईंदियूं हिते मसइला थींदा, छाजे करे इम्कानी बरसाति खे मुंहुं ॾियण लाइ हितां जी इंतिज़ामिया अञा उपाउ न वरिता आहिनि। हिते जी इंतिज़ामिया खां इहो घुरिजे त फौरी तौर ते हिन ते एक्शन कयो वञे ऐं जेके बि मशीनूं हुयूं बिल्कुलु तबाह लॻियूं पियूं आहिनि, किथे बि मशीनूं का बि हिते आहिनि कोन। ऐं उन खां तव्हांखे इहो असीं ॿुधाईंदा हलूं त जीअं बलोचाबाद सिम नालो आहे, उन खां अलावा जेको मीरवा वारो सिम नालो आहे उते बि तव्हां ॾिसो या जेके पाणी या लंघन मिरपुर ख़ास में जेको बस स्टैंड जेको पुराणे मीरवा बस स्टैंड वेझो जेके लंघो आहे उते CNG पंप खुली आहे या उते खोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया। जॾहिं त टंडो जान मोहम्मद या डिगड़ी जो जेको सरफराज़ आहे उन सॼे वाह जी तव्हां हालति ॾिसो केॾो वॾो पाणी बीठो आहे, पर उते जी इंतिज़ामिया कुझु जेके घर ॾाठा उन खां अलावा कुझु बि कोन ॾाठा विया आहिनि। ऐं जेके झुॾ शहर जिते हमेशह झुॾो शहर ॿुॾंदो आहे ऐं हींअर बि उते पुल जी साॻी हालति लॻी पई आहे। ऐं मिरपुर ख़ास शहर गुज़िरियल जेको 2011 जी बरसाति में मुकमल ॿुॾो पियो हो, केतिरनि अरसे खां लाइनूं कटिजी वियूं। हितां जे माण्हुनि पारां सियासी समाजी ऐं ॿियनि क़ौम परस्तनि पारां एहतजाज बि कया हुआ, मगर इंतिज़ामिया अञा ताईं को बि तहरुक कोन वरितो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा मिरपुर ख़ास टीए में जेका तक़रीबन पौणा 2 करोड़ खां वधीक जेका बजट आहे उहा बजट हिननि इंतिज़ामिया पारां इहा असां ॾेखारे छॾी आहे त असां जेके लाइनूं नयूं विछायूं आहिनि। मगर तव्हां कॉलोनी ग्राउंड ॾिसो या शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा भांगसियाबाद ॾिसो, रहीमनगर ॾिसो, उते किथे बि सफ़ाई वग़ैरह कोन थी आहे, बिल्कुलु इंतिज़ाम सही कोन्हे। जेकॾहिं ईंदड़ बरसातियूं ईंदियूं उन में शहर खे तमामु वधीक ख़तरो थी सघे थो। उन खां अलावा साॻी पोज़ीशन थींदी जीअं अॻे जीअं टंडो जानवर झुॾो ऐं डिगड़ी कटिया पिया, हींअर बि हीअं कटिया पिया आहिनि। उन हवाले सां अचो त हितां जे असां जेको आहे असां अॼु जॉइन कयो आहे जिस्कम जो अॻुवाण ज़ीशान लगारी, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। ज़ीशान, तव्हां छा था ॾिसो हींअर इम्कानी बरसाति खे मुंहुं ॾियण लाइ हितां जे इंतिज़ामिया का अहिड़ी हिकमत अमली कई आहे जीअं 2011 में बरसाति आई, शहर सॼो ॿुॾो पियो, हिन वक़्तु तव्हांखे इहा कहिड़ी कीअं पई सूरत नज़र अचे? 2011 जी जॾहिं ॿोॾ आई तॾहिं मिरपुर ख़ास शहर जो तक़रीबन हिसो ॿुॾल हुयो। मिरपुर ख़ास शहर 2 हिसनि में विरहाइजी चुको हुयो, हिकिड़ो रेलवे लाइन खां हिकिड़े पासे, ॿिया ॿिए पासे, विच में को बि रस्तो न हुयो। रिंग रोड वठी माण्हू पंहिंजनि कमनि सांगे ईंदा हुआ। हालति इहा हुई जो मिरपुर ख़ास जूं समूरियूं ऑफिसूं बंदि हुयूं। मिरपुर ख़ास जी सिविल अस्पताल बि माण्हुनि खे को बि फ़ाइदो न पई ॾेई सघे, छाकाणि त सिविल अस्पताल जो रस्तो बि ब्लॉक हुयो ऐं 3 खां 4 फुट पाणी महीननि जा महीना बीठो रहियो। पर उन वक़्तु इंतिज़ामिया इहो ॾेखारियो त असां 40 खां 50 लख जूं मशीनूं ख़रीद कयूं आहिनि
ऐं पाणी कढूं था। 2 महीननि ताईं उहो पाणी न निकिरी सघियो ऐं उहे हिन महिल ख़बर न आहे मशीनूं 40 खां 50 लख जूं जेके ख़रीद कयूं वयूं उहे केॾांहुं वयूं, ख़रीद थियूं बि हुयूं या सिर्फ़ु कागज़नि में ॾेखारियूं वियूं हुयूं। हाणे उहे मशीनूं केॾी महिल ऑफिसर चवंदा चोरी थी वियूं, केॾी महिल ऑफिसर चवंदा असांखे हिन बारे में का ख़बर कोन्हे, केॾी महिल चवंदा उहे मशीनूं बासर माण्हुनि जे दरनि ते आहिनि। हिन महिल जॾहिं वरी मानसून जी बारिशुनि जी सीज़न अची रही आहे त असां ॿुधूं पिया टीवी चैनलनि ते ॾिसूं पिया त इंतिज़ामिया मीटिंगूं त करे रही आहे पर उन ते को बि अमल न थी रहियो आहे। मीरपुर ख़ासि हिकु दफ़ो वरी जेकॾहिं उहा पोज़ीशन रही, उहा ॿोॾि आई, ओतिरी बारिश पई त मीरपुर ख़ासि मुकमल तौर ते ॿुॾी वेंदो ऐं हितां जा माण्हू कैंपुनि में वञण ते मजबूर थी वेंदा। ही जेके कुदरती लंघ आहिनि पाणी जा, सदाईं हितां कुदरती पाणी जेको बरसाती पाणी हूंदो हो, कुदरती वहकिरो हो हुनजो, हितां पाणी वहंदो हुयो, उन्हनि समूरनि ते कब्ज़ा थी चुका आहिनि, घर अॾिजी चुका आहिनि, मेहनि जा वाड़ा एतिरे क़दुरु जो CNG पंप, पेट्रोल पंप, फैक्ट्रियूं ऐं इहे सभु शयूं उन्हनि सरकारी कुदरती जेको लंघ हुयो, पड हुयो, उन ते कब्ज़ा थी चुका आहिनि। ऐं उन वक़्तु वज़ीर आला सिंध पिणु विज़िट करे इहो चयो त फौरी तौर ते जेके कब्ज़ा आहिनि, जेके शयूं शहर खे ॿोड़ीनि पियूं, उहे कब्ज़ा हटाए शहर खे ॿोड़ण खां बचायो वञे। इहे सखणा सरकारी ऐलान त थियनि था, मीटिंगूं त थियनि थियूं, पर उन ते को बि अमल थियण जे लाइ तयारु कोन्हे को बि अमल करण जे लाइ तयारु कोन्हे को। हिन महिल बि जेका पोज़ीशन आहे, शहर जा समूरा रस्ता गटर जे पाणीनि सां भरियल आहिनि, गटर जो पाणी उथले पियो हर घिटी में, पंपिंग स्टेशनूं ख़राबु आहिनि, उते माना का बि जेको सो उनजी सर्विस कोन थी थिए। उन्हनि जी तेल जे मद में TMA रोज़ाना लखें रुपया त कढे थो पर उहे पंपिंग स्टेशनूं कम ई कोन थियूं कनि, उते पंप हलनि ई कोन था। अहिड़ी सूरत हाल में अॼु वरी मीरपुर ख़ासि जा माण्हू इहो सोची रहिया आहिनि त जेकॾहिं उहे साॻियूं बरसातूं अची वियूं त मीरपुर ख़ासि जा माण्हू वरी वञी कंहिं कैंपनि में रहंदा या ॿिए हंधि कंहिं जॻह ते रहंदा, मीरपुर ख़ासि में रही न सघंदा। अदी इम्कानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ तव्हां हिन वक़्तु ताईं कहिड़ी हिकमत अमली तयारु कई आहे? छाजे करे 2011 में जेका बरसाति आई उन में मीरपुर ख़ासि शहर केतिरनि ई ॾींहंनि खां पाणी बीठो, सिविल अस्पताल में पाणी बीठो। हिन वक़्तु तव्हां छा कंहिंसां खां गॾिजाणी वग़ैरह कई आहे? कहिड़ी ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कयूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा बिल्कुलु सभिनी खां पहिरीं त तव्हांखे इहो वज़ाहत करियां कि इम्कानी बारिशुनि जे हवाले सां CM साहब जेके आहिनि उन्हनि ख़ुदि बि वीडियो कॉन्फ्रेंसिस कयूं ऑफिसर्स सां, उन्हनि खे हिदायतूं ॾिनियूं ऐं उनखां बाद में असां नुमाइंदनि खे बि सख़्ती सां इहा हिदायतूं कयूं वयूं आहिनि कि पंहिंजे पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसीज़ में जेके इंतिज़ामिया सां मीटिंग्स करे जेके इम्कानी ख़दशात आहिनि, जेके इम्कानी जेके असांखे मसाइल थींदा या जेके बि असांखे ॾुखियायूं पेश अची सघनि थियूं त उन्हनि ते ॻाल्हाइजे, डिस्कस कजे, उन्हनि जो सदबाब कजे। त उन सिलसिले में मूं जेको आहे तक़रीबन 3 ॾींहं पहिरीं आहे असांजा कमिश्नर साहिब आहिनि जेके उन्हनि सां साजिद जमाल अबड़ो, उन्हनि खे जेको आहे मीटिंग्स जे लाइ हिदायतूं ॾिनियूं कि जेके कंसर्न ऑफिसर्स आहिनि, ख़ासि तौर ते जेके आहिनि एक्सियन बिल्डिंग आहे, एक्सियन हाईवे आहे ऐं पब्लिक हेल्थ आहे, TMAs आहिनि, त उन्हनि खे घुराए सां हिकिड़ी मीटिंग कई कमिश्नर ऑफिस में ऐं उन में डिटेल सां इलाही गुफ़्तगू थी वई ऐं उन्हनि खां अॻुवाट जेको आहे इहो पुछियो वियो कि तव्हांखे जेके बि इम्कानी जेके मसाइल तव्हां सम्झो था कि तव्हांखे दरपेश अची सघनि था त तव्हां उहो हीअं डिस्कस करे छॾियो ताकी असां अॻुवाट जेका हिकिड़ी जामे हिकमत अमली करे वठूं तयारु। उन सिलसिले में हुननि त जेको ॿुधायो सो ॿुधायो, मक़सदु आहे कि जेको हूंदो आहे ऑफिसर्स जो कि असां वटि हीअ वसाइल कोन्हनि या असां वटि हीअ हुआ त असां हीअं जेको आहे कुत बांधा हुए पंहिंजा वसाइल, पर उन जे बावजूदि बि तव्हां ॾिठो हूंदो कि किथे न किथे वरी बि असांखे कुझु न कुझु असांखे नुक़सानु खणणो पवंदो आहे। जेको आहे हिननि खे पंहिंजे TMAs खे बि घुरायो, उन में मीरपुर ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि जो एडमिनिस्ट्रेटर आहिनि मरी साहब, उन्हनि खे सख़्ती सां हिदायतूं ॾिनियूं आहिनि कि तव्हांखे 3 ॾींहंनि जो वक़्तु ॾियां पई। उन में इहो वक़्तु ॾियण जो मक़सदु इहो आहे कि छो त उन्हनि खे इहो आहे कि इहे जेके सॼो इंटरनल जेके सफ़ाइनि जा कम आहिनि
या जेके मेन जेके नाला आहिनि जेके उन्हनि जो जिथे पाणी निकाल थो थिए त उन्हनि जूं सफ़ाइयूं आहिनि या उन्हनि जो प्रॉपर जेको इंतिज़ामु आहे निकाली जो कि वरी उहो किथे ॿिए हंधि वञी त को प्रॉब्लम कोन पियो थिए। जहिड़े तरीक़े सां असांखे तव्हांजे थ्रो बि असांखे काफ़ी शयूं ख़बर पियूं कि SLT फैक्ट्री जो जेको आहे उतां जेका निकाल थी थिए त अॻियां वरी उते को महन जा वाड़ा ठही विया आहिनि, वरी माण्हुनि जा घर बि थी विया आहिनि। त हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो इंतिज़ामु जेको TMS खे करणु घुरिजे ऐं उनखे एडमिट थी करियां त उहो उन्हनि खे कोन्हे। बहरहाल इहे इंस्ट्रक्शन उनखे सख़्ती सां ॾिनियूं आहिनि कि तव्हांखे 3 ॾींहंनि जो टाइम ॾिनो थो वञे, उन में तव्हां इहे सभु सफ़ाइयूं कराए वठो। उनखां बाद में ख़ुदि उन्हनि सां गॾु बीहे ऑफिसर्स सां उहो हिकिड़ो एरिया जेको आहे ऐं उन्हनि खे विज़िट कंदसि कि उन्हनि इन ते केतिरो अमल कयो आहे ऐं अञा कहिड़ियूं शयूं रहिजी वियूं आहिनि। ॿी जेका मेन ॻाल्हि आहे जेका त ऑफिसर्स जी पाण में कोऑर्डिनेशन कोन हूंदी आहे। ख़ासि तौर ते मूं कमिश्नर ऑफिस में जेका असांजी मीटिंग थी उन में पब्लिक हेल्थ खे ऐं TMS खे मूं इहो सख़्ती सां हिदायतूं कयूं आहिनि कि पाण में तव्हांजी कोऑर्डिनेशन हुजणु घुरिजे। जॾहिं सफ़ाइयूं थियूं थियनि मक़सदु आहे कि हिकिड़ी पब्लिक हेल्थ वारा का कंस्ट्रक्शन था कराइनि त हुननि खे कोऑर्डिनेशन हूंदी कोन्हे कि असांखे पहिरीं जेकॾहिं उते का सफ़ाइयूं आहिनि नालनि जूं या नालियुनि जूं आहिनि नंढियुनि नालियुनि जूं त पहिरीं उहो कमु थी वञणु घुरिजे ताकी हिकिड़ी शइ ठही थी वञे कंस्ट्रक्ट थी वञे उनखां बाद में जॾहिं हू था कनि त पोइ वरी उहो साॻियो वरी टुट फुट थी थिए लाज़मी आहे। उतां कंस्ट्रक्शन जे लाइ त लाज़मी आहे हिकिड़ी शइ कि सफ़ाइयूं कंदा उनखां बाद में कंस्ट्रक्शन थींदी त उहो बहितर थी वेंदो। जेकॾहिं कंस्ट्रक्शन पहिरीं थी थिए उनखां बाद में वरी उन्हनि जा नालनि खे सफ़ाइयुनि जो अमल त उहो थोरो असांखे डिस्टर्बेंस बि थिए थी, वरी उहो शइ डैमेज बि थिए थी। त उन सिलसिले में हिननि खे थोरो इहो थियणु घुरिजे, सोचणु घुरिजे कि हुकूमत जा फंड्स जेके आहिनि मिलनि था डिपार्टमेंट्स खे त उहो प्रॉपरली हिकिड़ो त यूटिलाइज़ थिए न, यूटिलाइज़ थियण खां बाद में उन्हनि खे वरी अहिड़े क़िस्म जी सूरत हाल न जो सामनो न करिणो पए। उन सिलसिले में मूं उनखे हिदायतूं कयूं त पाण में कोऑर्डिनेशन ज़रूरु करियो कि तव्हांखे हिकिड़े डिपार्टमेंट खे कमु करिणो आहे त हुन सां कोऑर्डिनेशन हुजे कि तव्हांजो पहिरीं कमु मुकमल थियल हुजे उन खां बाद में अची करियो। हा जेको सवाल आहे उहो तक़रीबन हिकिड़ी शिकायत आहे ऐं उहो तव्हां हक़ बजानिब आहियो ऐं इन सिलसिले में सभिनी खां पहिरीं आहे कि आउं ज़रूरु इहो चवंदसि ऐं असां बि हक़ बजानिब आहियूं कि कोताही ऑफिसर्स जी तरफ़ खां थिए थी। ॾिसो हुकूमत फंड्स रिलीज़ करे पॉलिसी ॾे उन खां बाद में असां नुमाइंदा पेरनि भर असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं ऐं बीहण लाइ तयारु हूंदा आहियूं, पर असांखे टाइम ते जेको ऑफिसर हिकिड़ो रिस्पॉन्स न ॾिए असां सां कोऑपरेट न करे असांजे कॉल ते अचे न त पोइ उन में असांखे ॾुखियायूं थियूं थियनि। पर असांखे हिन दफ़े जेको आहे तमामु घणी उमेदु आहे जंहिं क़िस्म सां असां मीटिंग्स करियूं पिया ऐं हाणे जेके कोऑपरेट बि कनि पिया त असांखे उमेदु आहे कि अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल रहंदी कोन। जेके बि असांजा मेन नाला आहिनि जेके निकाल करण जे लाइ पाणी खे त इनशा अल्लाह उहे बिल्कुलु फ़आल हूंदा ऐं उन्हनि जी जेको निकाली जो जेको हंधि बि हूंदो उन खे बि असां हींअर विज़िट सुभाणे खां करियूं पिया ऐं इहो डिसाइड कंदासीं कि कहिड़ी जेका आहे पंपिंग जेका स्टेशन आहे उहो निकाली कहिड़े पासे करे त असांजे लाइ जेका इहा फ्रूटफुल थी सघे थी। त जेकी 2011 जी जेकी ॿोॾि आई त उहो उन खां पोइ भला असां हिते जेकी ब्यूरोक्रेसी या हिते जेकी सियासी जेकी समाजी सिस्टम आहे उन्हनि खे कुझु होश में अचणु खपे आहे। पर हिकिड़ी अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त उन खां पोइ बि हिननि को बि होश न कयो। अॼु बि उहा पोज़ीशन लॻी पई आहे त हिते असांजा जेके सिमनाला जेके असांजे बाराड़ी में सिमनाला जेके आहिनि या उन खां पोइ जेको असांजो पंहिंजो हिकिड़ो छा आहे शहर जो जेको सिस्टम आहे त तव्हां ॾिसो त शहर जो को सिस्टम सही कोन्हे, ड्रेनेज जो को पाणी जो निकाली सिस्टम आहे ई कोन्हे। असांजे शहर सां भरिसां जेको सिमनालो वञे पियो जीअं शहर खे गुज़िरियल दफ़े बारिशुनि में ॿोड़ियो उते बि को त उनजो रिहेबिलिटेशन जो को कमकार कोन थियो आहे। 2 अरब रुपया उन ॿोॾि खां पोइ प्रेसिडेंट जेको अॻियूं जेको प्रेसिडेंट हो ज़रदारी साहिबु उन 2 अरब रुपया ॾिना त बाबा तव्हां हीअ जेको सिमनालनि जूं खाटियूं करायो या शहर मां जेको ड्रेनेज सिस्टम न आहे जेके पुराणियूं आहिनि उन्हनि खे सही करायो या कब्ज़ा माफ़िया जेके आहिनि उन्हनि खे कब्ज़ा हटायो। 3 साल थिया आहिनि, 3 सालनि में बि को हिते को कमु न थियो आहे। असां कमिश्नर सां मिलूं था, कमिश्नर खे इहो ॿुधायूं था त साईं हीउ मसइलो आहे की असां परमिशन लिखी ॾिनी आहे मथे गवर्नमेंट खे अने गवर्नमेंट असांखे परमिशन न ॾिनी आहे त असीं कब्ज़ा माफ़ियानि खे हटायूं। पर कब्ज़ा माफ़िया खे ॿाहिरां त कोन आहिनि। हींअर तव्हां ॾिसो असांजो मीरपुर शहर आहे, मीरपुर शहर जी तव्हां पुराणे जी हालत ॾिसो जेको ड्रेनेज सिस्टम खणी ॿाहिरि वञे थी त यकीन न करियो जहिड़ी की पाड़े जी का गटर नाली हुजे
त ही एतिरा पैसा अचनि था, एतिरा ॻाल्हियूं अचनि थियूं। ही सिस्टम जॾहिं ही आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ही जेको LBOD जो सिस्टम पहिरीं नारा कैनाल जी एरिया वाटर बोर्ड वठो, उन खां पोइ जेको आहे मिनिस्टर पैसनि जे एवज़ कुझु कोन रुॻो माना करप्शन करणु, जो सीडा ऐं इरीगेशन डिपार्टमेंट जो पाण में न ठहिणु आहे, उनजे रुॻो हिक ॿिए जे जेको आहे मिसमैनेजमेंट जे करे हिन खे सिस्टम खे सॼो उनखे खणी हिन खे पंहिंजे LBOD खे थरकोल में विझी छॾनि। ऐं थरकोल डिपार्टमेंट अंडर आहे इरीगेशन डिपार्टमेंट जे, ऐं चीफ इंजीनियर खणी हुनजो जेको इरीगेशन जो उहो हिन जो पंहिंजो हिकिड़ो छा चीफ इंजीनियर करे छॾे अथनि। त सिस्टम जी तबाही त असांजा हिते जेके ब्यूरोक्रेट आहिनि उहे पाण कनि वेठा। तव्हां हलो मूंसां गॾु तव्हां ॿारहड़ी में ॾिसो जेके सिमनाला आहिनि, ऐं यकीन सां चवां थो त कंहिं सिमनाले ते 8 साल थिया आहिनि किथे कंहिं ते को रिहेबिलिटेशन जो कमु थियो हुजे। LBOD सिस्टम आहे, 1000 ट्यूबवेल लॻल आहिनि। इहे सिमनाला आहिनि जेको बरसातुनि लाइ पाणी खणण लाइ कोन्हनि, इहो सिमनाला इन लाइ ठहिया त जेको ज़मीन जो जेको खारो पाणी आहे, जेकी ज़मीन जो पाणी सुत इहो वञी हेठि सुत थिए, ऐं उन लाइ 1000 ट्यूबवेल लॻा। 1000 ट्यूबवेलनि जी इहा पोजीशन लॻी पई आहे त 1000 ट्यूबवेल बंदि पिया आहिनि, उनजा ट्रांसफार्मर चोरी थी विया आहिनि, उन जूं तारूं चोरी थी वियूं आहिनि, सरज़मीन ते को पॉइंट कोन्हे। ऐं तव्हां उते सरज़मीन ते वञो त चौकीदार बि आहिनि जेके गवर्नमेंट पघार ॾिए पई, त चौकीदार बि आहिनि उते, त को सिस्टम आई कोन्हे। LBOD सिस्टम सॼो तबाह थी वियो आहे, ऐं तबाह असांजे हुकुमराननि पाण कयो आहे। असीं हिन वक़्तु बीठा आहियूं मीरवा गोरचाणी ते, जिते आबी गुज़र गांव आहिनि। इंतिज़ामिया पारां त वॾियूं दवाऊं कयूं हुयूं, असां हिननि जी सफ़ाई कई हुई आहे, छाजे करे 2011 जी ॿोॾि में मिरपुखास ज़िले जा खोड़ सारा अहिड़ा इलाइक़ा हुआ जेके पाणी में ॿुॾी विया, ॻोठनि जा ॻोठ ॿुॾी विया, माण्हू जेको आहे रोडनि ते वेहण ते मजबूर थी विया। हिन वक़्तु बि इंतिज़ामिया जी इहा दावा आहे त असां सफ़ाइयूं कयूं आहिनि, मगर असां जेका आबी गुज़र गांव आहे मीरवा गोरचाणी उते बीठा आहियूं। उन हवाले सां असां सिंध TV जो रिपोर्टर जेको आहे खुशहाल दास मीरवा गोरचाणी उन जॉइन कयो आहे। अचो त उन हवाले सां हिन खां पुछा करियूं त छा मसइलो आहे। खुशहाल, 2011 में ॿोॾूं आयूं, उन में मीरवा गोरचाणी समेत केतिरा ई इलाइक़ा जेके ॿोॾ में अची विया, केतिरा ई ॻोठ लॾ पलण करे विया। तव्हां छा था सम्झो जेके ही आबी गुज़र गांव आहिनि, इन्हनि ते छा हिन वक़्तु कब्ज़ा कयल आहिनि या इन ते सफ़ाई थी आहे या कोन थी आहे? अच्छा साईं, जेका 2011 में ॿोॾ आई उन में जे असांजे मीरवा गोरचाणी उनजे भरपासनि जा जेके ॻोठ हुआ, हिते जा मिसकिन माण्हू जेके पाणी में ॿुॾी रहिया हुआ, हिते जी इंतिज़ामिया घोर निंड में सुतल हुई। ऐं हिन ॿोॾ जे 2-3 साल गुज़रण खां पोइ हिते जेके आबी गुज़र गांव आहिनि उहे बिल्कुलु बंदि आहिनि। हीअ वॾियूं दावाऊं कनि था त असां हिननि जूं सफ़ाइयूं कयूं आहिनि, ऐं इनशाला जेके ॿोॾूं ईंदियूं उन्हनि में हीअ शहर हीअ ॻोठ कोन ॿुधंदा। मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती नज़र सां मूं पाण हिकिड़ो सर्वे कयो, हुन में ॾिठो आहे त मीरवा जे ऐं चौतरफ़ जे ॻोठनि में उनखां वधीक वेधन थियो आहे। हीअ गुज़र गांव बंदि थी वियूं आहिनि, ढोरनि में कब्ज़ा थी विया आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जेके सिमनालियूं आहिनि उन ते जेके हिन रोड जे हिन पासे जा जेके रहवासी आहिनि उहे उन्हनि गुज़रगाहनि खे खोलण नथा ॾियनि। ऐं जेको लेफ्ट साइड आहे इन जा जेके ॻोठ हुआ, बूरजी आहे, सॉरी मेवे जो ॻोठ आहे, खोंबड़ी आहे ऐं भगत ॻोठ आहे, इहे सभिनी ॻोठनि जो पाणी अची हिन रोड ते टकराइजी वियो। ऐं बाक़ाइदा हिते गोलियूं हलियूं, माण्हुनि बंदूकूं हलायूं, पर इहे रस्ता इहे रोड जेके माना गुज़र गांव आहिनि इन्हनि खे वेकिरो करे ठाहिणु खपे। अहिड़ी का सिचुएशन इन्हनि कोन ठाही आहे। ऐं मुंहिंजे नज़र में जेका थोरो बि बारिश ईंदी ही माण्हू इंतिहाई परेशान थींदा। 2011 में जेका ॿोॾ आई उन में मिरपुखास ज़िलो वधि खां वधि जेको मुतासिर थियो। हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो इम्कानी बरसाति अचण वारी आहे, हिन इंतिज़ामिया पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, हिन में तव्हां कीअं था ॾिसो पंहिंजनि इलाइक़नि में? असीं सम्झूं था त जेको 2011 में जेकी हिते ॿोॾ आई उहो अहिड़ी त ख़तरनाक ॿोॾ हुई, ऐं उन ॿोॾ जो जेको मेन मक़सदु इहो हो, हिते जेकी ॿोॾ रही उहा LBW जा जेके सिमनाला हुआ उहे पलटी पिया। उहे इन करे पलटी पिया जेके उन्हनि जो गुज़र गांव हुओ तक़रीबन बंदि थी चुकियूं हुयूं। जुडेत में तव्हां वञो त उते बि कुझु माण्हुनि जेके आहिनि कब्ज़ा करे उन सिमनालनि ते घर ठाहे छॾिया, ऐं उहे जेके वॾा जेके पुराण ऐं जेके हुई उन जेकी तमामु हिकिड़ी नंढड़ी वाटर वांगुरु उतां जुॾे मां वहे थी। उन करे उतां खां जेको पाणी आहे उहो गुज़र न थियो, जंहिंजे करे ज़िलो मिरपुखास 2 हिसनि में विरहाइजी वियो। डिगड़ी खां अॻियां एतिरो त पाणी हो, रोड ते पाणी हो जो उतां खां के बि गाॾियूं जेके गुज़री न पिए सघियूं। ऐं हिन वक़्तु बि असीं अगरि ॾिसूं त सूरत हाल साॻी नज़र बि अचे। 2011 गुज़रे खे 3 साल थी विया आहिनि, पर उन्हनि सिमनालनि जो उन्हनि आबी गुज़रगाहूं जेके पुराणे ढोरा आहिनि उन्हनि में को बि कमु न थियो आहे। हेसि ताईं बि तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसो जेके बि आहिनि उन्हनि में गाह ऐं गंद भरियो पियो आहे, ऐं अॻियां जेके हद दखलियूं आहिनि जुडे में या ओरियां जेके शहर जितां हीअ पुराण गुज़रे थी उते उहे बिल्कुलु ब्लाक आहिनि। असां वरी इहो सम्झूं था त हाणे वरी असांखे ॿोड़ण जी साज़िश आहे, ऐं हिन साल अगरि बारिशूं उन ई रीत पवनि थियूं त वरी ज़िलो 2 हिसनि में विरहाइजी वेंदो।
ऐं ज़िले में वरी जेके नुक़सान थींदा ख़ासि तौर ते जेके आबादगारनि खे नुक़सान थो थिए, जेके उन्हनि जूं बनियूं तमामु तबाह थी थियूं वञनि, छो त आबाद सिंध जो जेको ज़राइत ते जेको मुबनी सॼो ज़िलो आहे असांजो मीरपुर ख़ासि, ऐं उन में अगरि आबादगार मुतासिर थियनि था त उते तमामु घणी तबाही थी अचे ऐं उहे सालनि जा साल जेके आहिनि वरी पोइ ते हलिया था वञनि। तव्हां छा था सम्झो भला जेके आबी गुज़रगांव आहिनि या सिमनाला आहिनि उते माण्हुनि पारां जेके कब्ज़ा कया विया आहिनि उन्हनि खे इंतिज़ामिया पारां उथारियो वियो आहे? अञा ताईं अहिड़ी का बि रिपोर्ट कोन्हे त को इंतिज़ामिया उन्हनि खे उथारियो हुजे, छो त उथारंदी तॾहिं जॾहिं हिननि जूं सफ़ायूं थियनि, हिननि खे बहितर वे में जेको ब्रिटिश दौर खां वठी जेके आबी गांव ठाहियूं वयूं आहिनि उन तरीक़े सां अगरि कमु थिए त पोइ यकीननि उहे हटायूं वञनि थियूं, पर इंतिज़ामिया जे कन ते का बि जूं कोन थी सिरे जो उन्हनि खे हटाए, छो त इंतिज़ामिया खे उन मां फ़ाइदा रसनि था। बोर्ड अचे थी लखें अरबें रुपया जेको उन्हनि खे फंड मिले थो ऐं उहो फंड वरी उन्हनि जे पंहिंजे घरनि में वञे थो, उहो आम माण्हू ताईं पुॼे ई कोन थो। तव्हां ॾिसो त वतन कार्ड जेके मिलिया उन्हनि में माण्हुनि खे ॿोॾनि लाइ जेको सामान मिलियो उन्हनि खे हिननि एतिरो त ज़लील कयो माण्हुनि खे जो कटे कटे जे लाइ हिकु ग़रीब माण्हू जेके आहिनि उन टकनि जे पोयां भॼंदा रहिया, ऐं हे माण्हू वरी चाहिनि था त अहिड़ियूं ॿोॾूं अचनि, हिननि खे फंड मिलनि ऐं हीअ कमाइनि। जेके आबी गुज़रगांव आहिनि या सिमनाला आहिनि, तव्हां छा था सम्झो भला हिननि ते के बंदि ॿधलनि या का सफ़ाई थी आहे, भला हिते ॻोठनि खे कहिड़ो नुक़सानु थिए थो? साईं हिते का बंदि वग़ैरह कोन्हनि, हीअ जेको 2011 में बोर्ड आई आहे उनखां पोइ असांखे हीअ जेको साम्हूं असांजे ॾिसिजे पियो ॻोठ, इन ॻोठ में असांखे हितां रस्ता ई कोन आहे जेको असांखे था मटे सघूं। ॻोठ साईं असांजे ॻोठ तां में हाजी मिठो कुंभार आहे, पर ॻोठ मीरल बचायो आहे, मथां ॿिया बि ॻोठ तमामु घणा, त इन हवाले सां असांजे जेके कप किनारा हुआ इहे बिल्कुलु भरिजी चुका हुआ। जी हाणे तव्हां कीअं पिया ॾिसो भला, हाणे जेकॾहिं इम्कानी बरसाति अचण जा बि इम्कान आहिनि, भला तव्हां कीअं पिया ॾिसो भला को हुकूमत तरफ़ां या ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को बंदोबस्तु आहे? साईं हुकूमत DC या AC वग़ैरह असांजे जेके हद जा आहिनि असांजे को बि इंतज़ाम कोन कयो आहे, उहा साॻी सूरत हाल आहे ऐं जेको पहिरीं उन खां वधीक बि लटिजी चुका आहिनि, मिटी भरिजी चुकी आहे, अञा ताईं को सफ़ाई कोन थी हिन जी। असीं हिन वक़्तु बीठा आहियूं डिगड़ी जेको सरफराज़ वाह, हिते तव्हां पाण जे कैमरा जे अख सां ॾिसी सघो था त हिन वाह जी कहिड़ी हालत लॻी पई आहे। हिते डिगड़ी शहर जे जेके सरफराज़ वाह ते कुझु जेके दुकानूं या घर टोड़िया आहिनि, उन खां अलावा हिन पूरे वाह ते जेका कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया पारां वॾी दावा कई वई आहे त असां सफ़ाइयूं कयूं आहिनि, असां कमु कराया आहिनि, मगर हिते तव्हां पाण ॾिसी सघो था हिन वाह जे अंदरि केतिरो कचिरो पियो आहे, केतिरो कचिरो भरियलु आहे, जॾहिं त इम्कानी बरसाति वारी सूरत हाल त कमिशनर मीरपुर ख़ासि जे कमिशनर वटि हिकु गॾिजाणी बि थी, जंहिंमें इहो इंतिज़ामिया पारां दावा कई वई त असां हिते सफ़ाई कई आहे, मगर तव्हां पाण अॼु ॾिसी सघो था का बि सफ़ाई कोन्हे। छाजे करे त 2011 में जेके बि ॿोॾूं आयूं उते मीरपुर ख़ासि ज़िलो ॿिनि हिसनि में विरायो पियो, डिगड़ी टंडो जानम झुडो मां तक़रीबन 2 महीननि ताईं का बि सवारी कोन पई वई, मिठी जी ट्रांसपोर्ट उहा बि बंदि हुई, ऐं हिन वक़्तु बि जेका बरसाति अचण वारी आहे को बि इंतिज़ामिया पारां बंदोबस्तु कोन कयो आहे। छो त उन हवाले सां तव्हां पुछो त पहिरीं 2011 में केतिरो नुक़सानु थियो, हिन वक़्तु छा सूरत हाल, छा इहे चंद दुकान ढाया या हिन खां अलावा ॿियो बि अहिड़ा दुकानूं ढाया विया आहिनि, हिन जी का सफ़ाई वग़ैरह कई वई आहे या न? हीअ सरफराज़ वाह कलोड़नि जे दौर जो वाह आहे ऐं हीअ लंघ आहे पाणी जो हितां खां, पर घणे वक़्त खां वठी इन ते रुगो ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि, पर तव्हां ॾिसो पिया त हिन सॼे मंझि जेको किचिरो गंद गाह ऐं घर बि उन्हनि माण्हुनि जा ढाया विया आहिनि जेके मिसकीन माण्हू आहिनि, जेके नंढड़ियूं भूंगियूं हुयूं, ऐं जेके वॾा माण्हू हुआ जिन जे असर रसूकार हुआ उन्हनि जा घर अञा बि मौजूदु आहिनि, उहे अञा बि घर बीठा आहिनि ऐं हिन जी का बि सफ़ाई कोन कई वई आहे। ऐं जेको पाणी जो निकाल मथां तव्हां वेंदव ॾिसंदव त उतां बंदि आया पिया आहिनि, वॾनि बाअसर माण्हुनि जा बंदि आॾा आया पिया आहिनि, पाणी जे निकाल जो को रस्तो कोन्हे। तव्हां हिन मीर महला में वेंदव त उते ॾिसंदव त उनजे पासा खुलिया पिया आहिनि, केतिरा ॿार उन में ॿुॾी किरी ज़ख़्मी बि थिया आहिनि, वॾो नुक़सानु थियो आहे, साइकिल मोटर रोज़ किरनि था, माण्हुनि जे अच वञ लंघ जूं जायूं कोन्हे। सूरत हाल इहा आहे जो हिकिड़ी मोरी जेका आहे उहा TMO ठहाराई आहे 6 लख जी, ऐं उहा साॻी मोरी वरी डिप्टी कमिश्नर ठहाराई आहे, उन ते वरी लागत आई आहे 25 लख जी। मोरियूं बराबरि हिकु जहिड़ियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी 6 लख जी आहे, हिकिड़ी 25 लख जी आहे। माना एॾी करप्शन कई वई आहे हिन सरफराज़ वाह जे नाले में, एॾी तबाही कई वई आहे जो माण्हू हैरान आहिनि। हिन खां पहिरीं जेका बरसाति आई उन में छा था सम्झो डिगड़ी में केतिरो नुक़सानु हो, या डिगड़ी शहर ॿुॾल हो, या भर पासे जा माण्हू खे लॾ पलाण करे विया या न? हिते जेका ॿोॾ आई उन में वार्ड नंबर पहिरियों ऐं हीअ अलाहाबाद कॉलोनी मुकमल ॿुॾी चुकी हुई, ऐं उन में माण्हू इलाही हितां घर पंहिंजा ख़ाली करे विया हलिया हुआ, को बि गुज़र जो वसीलो कोन हो, माण्हू दरबदर थी विया हुआ, उन्हनि जी सरकार तरफ़ां का बि सहार कोन लथी वई हुई। हिते समाजी तंज़ीमूं हुयूं या NGO हुयूं, उन्हनि कुझु उन्हनि माण्हुनि जी भलाई जे लाइ कमु कया, बाक़ी सरकार तरफ़ां कुझु कोन कयो वियो, सिर्फ़ु इहो कयो वियो त उन्हनि जा रुगो घर ॾाठा विया। केतिरे अरसे खां तव्हां हिते वेठल आहियो? साईं तक़रीबन 15 साल थी विया आहिनि।
हींअर छा मसइलो आहे जेके तव्हांजा घर वग़ैरह ॾाठा इहे सिर्फ़ु तव्हांजा ॾाठनि या अॻियां आहिनि वाह ते ॿिया बि न अॻियां असांजी कंहिंजा कोन ॾाठा आहिनि, सिर्फ़ु असांजा तक़रीबन हितां वधीक टोड़िया आहिनि। 145 फुट हितां कयो, बाक़ी अलाहाबाद वारी साइड जा मीर कॉलोनी हिन पासे कंहिंजो बि एतिरो कोन ठाहिया आहिनि, सिर्फ़ु असांजा वधीक हितां जेका पुल जे वेझा हुआ इहे वधीक ठाहिया आहिनि। ही केतिरा घर ॾाठा हूंदा हिन वक़्तु हिन में? तक़रीबन हिते जेका आहिनि 15 खां 16 घर ॾाठा आहिनि। को नोटिस वग़ैरह तव्हांखे ॾिनो अथनि या? असांखे को नोटिस कोन ॾिनो, हिकिड़े ॾींहुं आया, ॿिए ॾींहुं ईंदे बसि शाम जे टाइम असांखे ॿुधायो अचे सामान कढो बसि। असांजा सामान कुझु टोड़े में छॾिया आहिनि, छितूं बि असांजूं टोड़ियूं आहिनि, कुझु असांजा थां बि टुटा हूंदा। असीं ग़रीब माण्हू साईं मस्कीन, असां सां ज़ुल्म आहे, ॿियो कुझु कोन्हे साईं। असीं महिरबानी करे चऊं था असांजा जेका घर आहिनि, हालांकि असांजा घर परे आहिनि, वाह जे मथे बि कोन्हे, वाह जे विच में जॻह जाम पई आहे, पर पोइ बि असांजा घर टोड़े छॾिया आहिनि। 2011 में जेका बरसाति पई उन में मिरपुर ख़ासि ज़िलो वधि खां वधि मुतासिर थियो। हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो, इंतिज़ामिया पारां का हिकमत अमली अहिड़ी का कई वई आहे या उन में साॻी पोज़ीशन आहे, छा हालत आहिनि? इंतिज़ामिया तरफ़ां असांखे त का शइ नज़र कोन थी अचे ऐं सिंधी जी जेका सूरत हाल आहे उन हिसाब सां हीअ जेका ॿोॾि आई उन टाइम ते अंग्रेज़नि चयो त सिंध ॿुॾणी न आहे, छाकाणि जो हिन जा कुदरती तौर ते नेकाली जा अहिड़ा सिस्टम आहिनि जेके ढोरा अॻे हूंदा हुआ पंहिंजा, उहे ढोरा वहंदा हुआ ऐं उनजो छोड़ जेको हूंदो आख़िर में समुंड में हूंदो त उहो नेकाल थी वेंदो। त असुलु सिंध ॿुॾण जा सबब इहे आहिनि त असांजा जेके ढोरा हुआ उन्हनि ते तजावुज़ थी वियूं ऐं माण्हुनि उन्हनि ते कब्ज़ा करे वरिता। हिन ई वाह में ॾिसो तव्हां पुछां त हीउ तमामु वॾो वाह हूंदो नेकाली जे लाइ, हिते तमामु घणो हाणे सोढ़ो थी वियो आहे ऐं गवर्नमेंट को बि तदारुक कोन कयो आहे ऐं मूंखे नथो लॻे त जेको असांजो वॾे में वॾो जेको ढोरो पुराण आहे, पुराण ते बि तजावुज़ आहिनि जेको तक़रीबन घणे इलाइक़े जो जेको पाणी आहे उहो खणी वेंदो आहे ऐं मूंखे हुकूमत तरफ़ां का हिकमत अमली कुझु नज़र कोन थो अचे। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं टंडे जानवरनि जे पुराण ते। हिते पाण कैमरा जी अख सां ॾिसी सघो था त पुराण में कब्ज़ा खोरनि पारां हिकु त कब्ज़ा करे छॾिया आहिनि, उन खां अलावा हितां जी जेका टीए में आहे शहर जो गंद कचिरो टंड जानवर डिगड़ी जो खणी हिते पुराण में उछलाइनि था, जंहिंजे करे जेका ही पाणी जा लंघ हुआ उहो मुकमल तरह बंदि थी हलिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको ज़िले इंतिज़ामिया पारां इम्कानी बरसाति खे मुंहुं ॾियण लाइ अञा ताईं को बि उपाउ न वरिता आहिनि, जॾहिं त 2011 जी जेका ॿोॾि आई उन में टंडो जानवर डिगड़ी उन खां अलावा नवकोट जेके आहे मुकमल तबाह लॻा पिया हुआ। हिते केतिरे अरसे 2-3 महीननि ताईं मुकमल रोड बंदि लॻा पिया। हितां जा रवासी, हितां जा माण्हू सख़्तु परेशान। उन हवाले सां अचो त असां हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। पुराण किथां शुरू थिए थी, हिन वक़्तु हिन जी छा पोज़ीशन आहे, भला कब्ज़ा थी विया आहिनि या मुकमल बंदि आहे? हिते असीं जंहिं मोरी ते बीठा आहियूं उन मोरी ते बि पाणीअ जो लंघ कोन थो थी सघे। हिन खां पहिरीं बरसाति पई उन जी सूरत हाल हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे ॿुधायो। हिन खां अॻु में बि हीउ जेको पुराणो लंघ हूंदो हो ऐं पुराण जेका हुतां खां निकिरंदी हुई उहा हिन लंघ खां गुज़री अॻिते ताईं जेका आहे शकू ढंढ आहे या अॻिते बदीन वारी साइड जेका आहे उहा छोड़ वञी कंदी हुई कच्छ रेगिस्तान वारे इलाइक़े में। पर जीअं पोइ सिम नालो जो जेको आहे LB जो जेको RB जो ठहियो, उन ठहण करे हिन खे हुतां ॻोठ बि 11 में खां 262 खां हिन खे कट करे उतां खां बंदि करे हुनजो रुख मोड़ियो वियो। रुख मोड़े हुनजो रुख जेको हाणे कयो वियो आहे उहो रुख आहे तक़रीबन 202 खां मथां खां थिए थो। तंहिं करे हाणे टंडो जानवर जो जेको पाणी आहे या बरसातनि में जेका तबाही थिए थी, उन तबाही जो को बि हाणे अहिड़ो को लंघ कोन्हे जितां पाणी जो गुज़र सही नमूने थी सघे। पोइ हिते जा माण्हू जेके आहिनि कोशिशि ज़रूरु कनि था। हाणे हिन पुराण जी जेका तव्हां पोज़ीशन ॾिसो पिया, हिन में तव्हांखे साफ़ु नज़र अचे पियो त को बि TMO जी या को बि हुकूमत जो को बि तदारक कोन्हे ऐं उनजी जेका आहे आस्ते आस्ते गंद किचिरे सां या जानवरनि जे गंद किचिरे सां इहो भरिबो वञे ऐं सुभाणे जेकॾहिं अहिड़ो को वास्तो थिए थो या पाण बरसातूं तमामु घणियूं इम्कानी अचनि थियूं ऐं ॿोॾि जो को मामिलो थिए थो त टंडो जानवर बेशक आम तरह सां नज़र अचे पियो त ॿुॾी वेंदो। हिन खां पहिरीं सर केतिरो नुक़सानु थियो हूंदो हिन जेका बरसाति आई ऐं हिन वक़्तु भला जेका हीअ पुराणा हितां त हिन जो पेट वॾो आहे, पर अॻियां छा या बंदि आहे या छा पोज़ीशन आहे? जेके 2011 वारी ॿोॾि में टन जानवरनि में अरबे रुपए जो नुक़सानु थियो। तमामु तक़रीबन शहर जेको हो पाणी हेठि ऐं माण्हुनि जो हुते दुकान हुआ, माण्हुनि जो घर हुआ, हिते तमामु वॾी लॾपलाण थी। असांखे इहो महसूसु थींदो आहे जीअं 1947 में लॾपलाण थी हुई, अहिड़े नमूने जी माण्हुनि में ख़ौफ़ हरास पइजी वियो। अहिड़े नमूने सां माण्हू जेके हितां लॾणु शुरू कयो हो ऐं तक़रीबन शहर ख़ाली हो। चोर चकार जेके हुआ उन्हनि खे त पोइ हिते मौजूं हुयूं। पाणी जो जेको वकिरो हो रोड तक़रीबन पाणी जे हेठि हुआ ऐं हींअर जेको पोज़ीशन आहे पुराणे हुतां बंदि थियण करे हाणे हिते अॻिते बि या कुझु विच में कब्ज़ा खोरनि
हिन खे बंदि करण जी जेका कोशिशि शुरू करे ॾिनी आहे, हुते कब्ज़ा करे प्लाटिंग करे विकिरो करण जी कोशिशि पिया कनि। उन करे उन हवाले सां जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो त मुंहिंजे ख़्याल में त टिनि जानवों में जो जेको बुनियादी कुदरती लंघ आहे उहो बंदि थी वेंदो ऐं टिनि जानवों में जेको आहे पोइ ॿोॾी जी सूरत हाल में हिन जो को बि आसरो कोन्हे त को बचाए सघिजे। तव्हां छा था सम्झो भला हिते कॾहिं इंतिज़ामिया जी हाणे बरसातूं अचनि पियूं, कॾहिं इंतिज़ामिया हिते विज़िट कयो आहे या को हिते जेके माण्हुनि सां मुलाक़ातूं या कहिड़ी गॾिजाणी थी आहे न? पर 2011 में जॾहिं ॿोॾि आई तॾहिं माण्हुनि पाण मुरादो वीचारनि नोटिस वरितो, उन्हनि कमिटियूं ठाहियूं, पोइ उन्हनि में उन दोस्तनि कोशिशूं कयूं, पोइ उन्हनि तदारक कया हुआ। हिन टाइम ते ईअं सम्झो त असीं निधण खां आहियूं, को सरकारी अमलदार त ठहियो, MP MNA त ठहियो, पर टियों में जहिड़ो माण्हू जेको आहे उहो बि अची विज़िट नथो करे त हिते पोज़ीशन छा आहे। जेकॾहिं अहिड़ी पोज़ीशन जेका अव्हां हीअं कैमरा जी अख सां ॾेखारियो पिया, तव्हां तसवर करे सघो था त इहा पोज़ीशन जेकॾहिं बरक़रार रही त हिते छा रहंदो। हींअर जॾहिं हीउ तूफ़ान आयो त ईअं सम्झो असांजे पंहिंजे घरनि में एतिरो पाणी हो। शहर जी का बि जेकॾहिं 100 जॻहियूं हूंदियूं न, 2 निभागियूं जॻह बची वञनि, बाक़ी 98 जॻहियुनि जो नुक़सानु हूंदो, इन में को शक कोन्हे। हिन जो मेन रीज़न जेको इन करे थिए थो त जेको अॻियां लंघ जेको पाणी जो उहो बंदि आहे। जीअं जीअं तव्हां अॻियां वेंदो, अॻियां लंघ सॼो बंदि पियो आहे, जुॾे वेंदो त उते अंदरि बंगला जायूं जॻहियूं ठहियल आहिनि। जॾहिं हिन जो नुक़सानु थियो तॾहिं काफ़ी माण्हू रड़ियूं कयूं, मीडिया ताईं विया, उहो कहिड़ो आहे मेमन जेको हिन में सर्जिल मेमन, ओसाई माण्हू विया हुआ, पर उनजो फ़ाइदो को कोन्ह थियो। उहो बंगला उते रहिया, मशीन आई, थोरो को हुनजो धक हणी हली वई, पाणी उते रहियो उते रहियो। यानी खुदाई थी वञे न, खोटाई थी वञे त पोइ जेको आहे सो अलॻि थी वञे। जेसिताईं जी खोटाई न थींदी, हिन जो तरीक़ेकार सही न थींदो, तेसिताईं पाणी जो लंघ सही न थींदो। जॾहिं पाणी जो लंघ सही न थींदो, ज़ाहिर आहे शहर बुॾंदा। हाणे जेकॾहिं बरसातूं अचनि तव्हां छा था सम्झो? हाणे जेकॾहिं बरसातूं अचनि त तव्हां सम्झो को बंदोबस्तु कोन्हे, को ख़र्च थियल कोन्हे। ईअं सम्झो त 100% बुॾंदासीं, तरंदासीं कोन, बुॾंदासीं। हाणे जेके इम्कानी बरसातूं अचनि पियूं, इन में भला तव्हां छा पिया ॾिसो? पहिरीं बि जुडो, नवकोट, उन खां अलावा टंडो जानम शहर मुकमल बंदि पिया हुआ, मिठी जी का बि गाॾी कोन पई वञी सघे। हींअर बि जेको सिम नालनि ऐं पाणी जा लंघ जेके आहिनि उन्हनि में खाटी कोन पई थिए, सफ़ाई कोन थी थिए, कब्ज़ा खोरनि कब्ज़ा करे ॾिया। हाणे तव्हां बि पंहिंजी उमिरि में इहे बरसातूं बि ॾिठियूं हूंदियूं, ॿोॾि बि ॾिठा, पर हींअर कीअं था ॾिसो इहे सिम नाला छाजे लाइ ठाहिया, हींअर छा में इस्तेमालु पिया थियनि? इहे जेके सिम नाला ठहिया आहिनि ऐं पुराण जो जेको कुदरती अॻे वहिकिरो हो, जेको पाणी जो नेकाल हो, उन ते कब्ज़ा थी विया। ऐं सिम नाला जेके ठहिया आहिनि इहे सिर्फ़ु ठेकेदार ऐं गवर्नमेंट जा जेके आहिनि मुलाज़िम, उन्हनि जे फ़ाइदे लाइ ठहिया आहिनि। हिते जे आवाम लाइ इहे मुसीबत आहिनि, छाकाणि जो पाणी जे जेका आहे नेकाल वहिकिरो कुदरती थिए, उहो सिम नालनि जे करे बंदि थी वियो आहे। ऐं सिम नाला हिते बिल्कुलु एॾो रदी कारखाननि जो पाणी अचे थो, सिम नालनि जे ॿिन्ही पासे महल ताईं त माण्हुनि खे उहा बदबू आहे, माण्हू रही नथा सघनि। ऐं उन्हनि सिम नालनि में जेका गंदो पाणी अचे थो, उन करे भर पासे जी जॻह ज़मीन सॼी कलर थी वई आहे हली। ऐं हीउ जुॾे जो शहर जेको आहे सो असांजा वॾा हिते क़दीमी तौर खां रहंदा आहिनि, 200 सालनि खां वठी असांजी रहाइश हिते रही आहे। ऐं हीअ पुराण जेका आहे, जॾहिं बि दरिया में घणो पाणी थींदो, आब कलाणी जी मौसम थींदी हुई त हीअ पुराण वांदी हुई, पाणी जो निकालो। ऐं जॾहिं गुज़िरियल 25-30 सालनि खां वठी हिन ते कब्ज़ा थींदा रहिया आहिनि ऐं पुराण जो जेको आहे पेट सोढ़ो थींदो वियो आहे। ख़ासि तरह जुॾे जो शहर, इन जो घणो हिसो पुराण जो उभरंदे पासे आहे ऐं कुझु हिसो उलहंदे पासे आहे। छाकाणि उलहंदे पासे बदीन ज़िलो अची थो वञे, तंहिं करे उन जो नालो ॻोठ हयात ख़ासि रखियो वियो आहे। ॿिन्ही पासनि खां पुराण ते कब्ज़ा करे ऐं तमामु सोढ़ो हिन जो पेट कयो वियो आहे। उन ई करे हीअ पुराण जेका आहे सा जॾहिं बि मथां पाणी जा वहिकिरा अचनि था बरसाति जी मौसम में, त पुराण जो पाणी अॻिते निकाल न थियण जे करे जुॾो उन टारगेट थिए थो ॿोॾि जो। ऐं 2011 में जुॾो ॿुॾी वियो, उन खां 12-13 साल अॻे हिते जमड़ाऊ जा बंदि टुटा हुआ, जमड़ाऊ पोइ हिते शहर ताईं अची पाणी पहुतो ऐं असां डुकडोड़ कई हुई AC ऐं DC ताईं त भई पुराण ते जेके कब्ज़ा थिया आहिनि इहे पुराण जा कब्ज़ा ख़तमु करायो। पर असां साल सॼो टुड़ियासीं, इन जो कुझु कोन्हे। असां वञूं, असांजे पोयां वरी जिन कब्ज़ा खोर जेको कब्ज़ा माफ़िया आहे उहे वरी ऑफिसनि सां मिली कुझु ॾे वठि करे ऐं असां दरख़्वास्तूं, असांजो डोड़ डुख सभु ज़ाया थो वञे।
तंहिं करे हीउ जेको दौरु आहे इन दौर में करप्शन जे करे आवाम तबाह पियो थिए ऐं जे कब्ज़ा माफ़िया या ॿिया जेके मफ़ाद परस्त आहिनि उहे माण्हू फ़ाइदा वठनि था ऐं आवाम तबाह थियो वञे। हींअर जेको वक़्तु पियो अचे ऐं कुझु पुराण जो पेट वेकिरो न कयो आहे, पर जेतिरी गुंजाइश मथां जेकॾहिं पाणी आयो त उहा इहा जल वरी जुड़ो ॿुॾंदो, वरी नवकोट ॿुॾंदो, वरी टंडो जानवर ॿुॾंदो। हीअ जेके शहर आहिनि से पुराण जे कंधे ते आहिनि ऐं इन जो हमेशह टारगेट थिए थी ॿोॾ जे करे तबाह थींदा हीअ शहर। त मौजूदा हुकूमत जेका आहे उन हुकूमत खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे ऐं जेकॾहिं न त हिते जो आवाम जेको आहे सख़्तु रद्द अमल कंदो। हींअर इम्कानी बरसाति खे मुंहुं ॾियण लाइ तव्हां छा था सम्झो भला? हाणे जेका मौसमियात खाते जो चवणो त बरसाति वधीक ईंदी, इन हिते जी इंतिज़ामिया जो इन में कहिड़ो कमु पिया ॾिसो था? मुंहिंजी नज़र में मीरपुर ख़ासि जो मजमूई इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे सो मुकमल तौर ते तबाह ऐं बर्बादु थियल आहे। उन जो वॾे में वॾो अमल दख़ल जेको इन जे इंफ्रास्ट्रक्चर जी तबाहीअ जा ज़िम्मेवार हिते जा चूंडियल एफज़ी प्लस में हिते जा कामोरा जेके TMOs ऐं एडमिनिस्ट्रेटर आहिनि। हिन वक़्तु मीरपुर ख़ासि जी मजमूई जेकॾहिं जाइज़ो वठंदासीं त मीरपुर ख़ासि जी गटर नालनि खां वेंदे मीरपुर ख़ासि जा जेके ड्रेनेज जा जेके लंघ आहिनि उहे सभु जा सभु टोटल बंदि आहिनि। ड्रेनेज जेको सो गटर नाला मुकमल तौर ते जेको सो वॾनि वॾनि तलाउनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त ऑफिसर अगोर निंड में सुतल आहे। पाणीअ जी बूंद जे लाइ माण्हू तड़पी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे मिठो ऐं साफ़ पाणी जो ढुक मुयसरु कोन्हे। हिन वक़्तु बि करीम टाउन में तव्हां वेंदो त माण्हुनि जे कुल्हनि ते डमियूं आहिनि जेके पाणीअ जी बूंद लाइ पाणी पाणी करे रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां हीअं निकिरंदो त पाक कॉलोनीअ में जेका बि कंडीशन आहे गटर नाला उथलनि जो जेको सो पलटिजी रहिया आहिनि। ऐं हिन जेका बरसाति ईंदी उन बरसाति जे हवाले सां रुॻो मीटिंगूं त थियूं आहिनि, मजमूई तौर ते अमली तौर ते का बि शिकिल ॾिनी न वई आहे त असांखे छा करिणो आहे। छो जो हिते जी इंतिज़ामिया अवाम खे जेको सो निधण का घोड़ा ऐं गॾ सम्झे थी, हू सम्झे थी त हीअ कुझु कोन करे सघंदा। ऐं ईंदड़ बरसातूं जेकी मौसमियात खाते वारनि ॿुधायो आहिनि, ऐं सम्झां थो त मीरपुर ख़ासि जो इलाही हाफ़िज़ आहे। मीरपुर ख़ासि जूं गलियूं अॻे जीअं वाहन जी वियूं हुयूं, हाणे ऐं सम्झां थो समुंड जो ॾेख ॾियणु नज़र ईंदियूं। ऐं मौजूदा सूरत हाल में सॼी तव्हांजे साम्हूं आहे। शहर जे हींअर तव्हां कीअं था सूरत हाल ॾिसी सघो? हाणे इम्कानी बरसातूं बचण वारियूं आहिनि, हिते जे इंतिज़ामिया भला कहिड़ा उपा वरिता या न? साईं आउं त इहो चवंदुसि की हिते जी इंतिज़ामिया को उपा वरितो ई कोन्हे। हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु AC में वेहे थी ऐं जेके आयल फंड आहिनि उनखे खाइण में पूरी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जो आवाम शायदि इहो सम्झे थी की ही कामोरा जेके मीटिंग करनि था त असांजे लाइ का बहितरी करनि पिया, हू का बहितरी कोन पिया करनि। हींअर जेकी हालत आहे रोड रस्ता सभु टुटी विया आहिनि ऐं जेके गटर नाला सभु चौक आहिनि ऐं जेके पोयां खॾो आहे जहिड़ो करे हिते कब्रिस्तान जे पोयां जेको खॾो हो उन्हनि खे माण्हुनि पूरे छॾियो सियासी। ही सर बस पुराणो बस अॾे जे साम्हूं जेको खॾो हो उनजे जेतिरी बि पटी विझी था पाणी वञे थो उहो सभु लीज़ कराए वरिता आहिनि माण्हुनि। ऐं हुनजे मथां पोयां जेको आहे न सो सियासी वेरिकल आहे ऐं हुननि इहो सॼो लीज़ जॻह ई कोन छॾी आहे की को बरसाती पाणी उते वञी सघे। जितां पाणी या लंघ अचनि था जी मीरपुर ख़ासि में बलोचाबाद शिव नालो मीरवा गोरचाणी भर में जेको मीरवा जेको पाणी जो लंघ सरफराज़ वाह झुॾे जो जेको हिन वक़्तु असां अचे हिते मौजूदु आहियूं झुॾे में। इन खां अलावा नौकोट माण्हुनि कब्ज़ाखोरनि पारां कब्ज़ा करे छॾिया आहिनि, कचरा ढेर लॻो पियो आहे। ऐं हुकूमत खे घुरिजे फौरी तौर ते नोटिस वठी कब्ज़ा ख़ाली कराए वञनि ऐं शुगर मिलनि जो गंदो पाणी ख़तमु कराए वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पवार, सिंध TV न्यूज़ मीरपुर ख़ासि।